जा माण्हू ख़ासि तौर ते उहे हुनखे एप्रिशिएट कनि था, तव्हां सां गॾु बीठा आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए उनखे ख़बर आहे। ही त उहे माण्हू जंहिं खे मौक़ो आहे जेके हिते पहुचनि था, असां जहिड़ा माण्हू तव्हां सां 1000 बेइज़ती कयूं था, पर अहिड़ा लखे माण्हू आहिनि जेके नथा पहुची सघनि, पर उहो दिलि सां नज़रियाती ज़हनी तौर ते तव्हां सां गॾु बीठा आहिनि। ऐं असां हिन धरतीअ ते इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं इनशाअल्लाह। तव्हां सां गॾु हूंदासीं, दामे दरमे सुख में गॾु हूंदासीं। तव्हांखे सॼी सिंध सुञाणी थी, तव्हां एतिरा मशहूरु सभिनी खे ख़बर आहे त मुराद कबूल केरु आहे। न पर पाण ॾींहुं ख़बरुनि जो रवाज़ु ख़बरूं तव्हां बि ख़बरूं असां तव्हांखे ॾिनियूं तव्हां पंहिंजो ख़बर भाई ज़ालिम सां फथा आहियूं। हेॾो ज़ालिम अॻे वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ, चवंदा हुआ सिंधड़ीअ खे ख़तरो आहे कंधार मां, पर हाणे आउं सोचियां थो अॼु हाणे सिंधड़ीअ खे ख़तरो कंधार मां कोन्हे, हाणे मलिक रियाज़ मां ऐं पंहिंजो पीपीअ मां हिनखे ख़तरो आहे। ॻाल्हि आहे सीधो। हाणे हितां कराचीअ खां वठी वञी इंडिया जो बॉर्डर सां जाम कंदो। मुंहिंजो इरादो इहो आहे। हाणे हिनजे अंदरि 28 ॻोठ असांजा आहिनि, सभिनि जे कब्ज़े घेरे में। निकिरो वञो निकिरो कॾहिं बि हुजंदो न जो क्या आहिनि समाती हुननि जे मथां ढेरूं करे हुननि खे ज़ख़्मी करे वरी पंहिंजे गाॾीअ में खणी वञी